अस्सलाम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहियो रेड रोज़ टीवी। हींअर असां मौजूदु आहियूं मशकरा मोटी आया ड्रामो जे सेट ते, जिथे शिविरा चन्ना सादिया चन्ना पंहिंजे अदाकारी जा जोड़ ॾेखारे रहियूं आहिनि, जॾहिं त अब्दुल्ला मलाह हिन ड्रामे जो हिसो बणियल आहे। इन खां अलावा ख़ादम तहीम ऐं ज़ात सिद्दीकी भी हिन ड्रामे में तव्हांखे नज़र ईंदा। हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे मामा लालू ऐं हिन ड्रामे खे तमामु जल्द केतिरनि जी स्क्रीन ते ऑनर कयो वेंदो। हिन ड्रामे जो मीर सोबदार अली बि हिकु अहम हिसो आहे जेको तव्हांखे स्क्रीन नज़र अची रहियो आहे। जॾहिं त हिन ड्रामे में वधीक ज़रनि खां ख़बर पई आहे त मुख़्तलिफ़ अदाकार कमु करे रहिया आहिनि। दस्तगीर पंवर, ज़ात सिद्दीकी ऐं ॿियो भट्टी साहब आहिनि ऐं उनखे अलावा सतार नोहणी बि हिन ड्रामे जो हिसो बणियल आहिनि। जॾहिं त हिन ड्रामे में आॻिया राफ़े बि तमामु जल्द तव्हांखे नज़र ईंदी, जेका पाण हिकु ख़ूबसूरत अदाकारा आहे ऐं वॾे अरसे खां पोइ केतिरनि जी स्क्रीन ते नज़र ईंदी। नाज़रीन, अगरि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सदाईं कमदार जा किरदार करण वारो मीर मोहम्मद लाखो हिन ड्रामे में तव्हांखे तमामु जल्द नज़र ईंदो। मीर मोहम्मद लाखो कमदार हिन ड्रामे जो ख़ासि हिसो बणियल आहे। जॾहिं त को दर्द ला दवा मां शोहरत माणींदड़ बबली जे किरदार मां शोहरत माणी बबली ऐं परी खान हिन ड्रामे में दबंग एंट्री सां गॾु तव्हांखे नज़र ईंदी। जी हा नाज़रीन, ज़रनि जे मुताबिक़ हीउ ड्रामो पहिरीं मार्च ते हलंदो ऐं वधीक ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो रेड रोज़ टीवी। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू सो मच।